नओं देरो मां खे ॿुधायूं बुरड़ा बतण वटि नौजवान सिंधु दरिया में बुॾी फौत थी वियो। ॻोठ फुलपोटा वासी 30 वरनि जो असगर शेख दरिया में बुॾी फौत थी वियो। नओं देरो मां खे ॿुधाइनि पिया बुरड़ा बतण वटि नौजवान सिंधु दरिया में बुॾी फौत थियो आहे। ॻोठ फुलपोटा वासी 30 वरनि जो असगर शेख दरिया में बुॾी फौत थी वियो। नओं देरो मां नूर मोहम्मद सुमरो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी नूर मोहम्मद सुमरो। जी तारा नओं दरो भरिसां कच्छ वारे इलाइक़े बोड़ा पतण भरिसां सिंधु दरिया में ॻोठ फुलपोटा जो रहवासी 30 वरनि जो नौजवान असगर शेख मछी मारींदे बुॾी फौत थी वियो। सिंधु दरिया जे कपर ते मींहुं चाढ़ींदड़ धनार नौजवान खे बुॾंदो ॾिसी पाणीअ मां ॿाहिरि कढी बेहोशियारी हालत में नओं दरो अस्पताल पहुचायो, जिते फौत थी वियो। अस्पताल में मौजूद फौतीअ जे वारस ज़ाहिद शेख ॿुधायो त असगर खे दौरो पवंदो हुयो। दरिया ते मछी मारण दौरान ओचितो दौरो पइजी वियो, जंहिं करे दरिया में बुॾी फौत थी वियो आहे। जॾहिं त नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारिस ॻोठ खणाए विया। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ। ॻोठ फुलपोटा वासी 30 वरनि जो असगर शेख दरिया में बुॾी फौत थी वियो आहे।